जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम जी। तो तव्हांखे ॿुधाईंदो न त वाक़ा करण मूं हुअसि। मूं अॻु में जेका पोस्ट रखी हुई ऐं सोशल मीडिया ते अल्हम्दुलिल्लाह का सुठी पोस्ट खे मोट मिले थी। ऐं तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे पोयां एक्सीवेटर मशीन ज़रिए रोड जी सफ़ाई थिए पई। ऐं हीअ पासे में जेके बि देवियूं आहिनि ऐं इहे हिननि जेको तोता हटायूं आहिनि, हीअ मुंहिंजे तव्हां बैक साइड में ॾिसो काफ़ी जेको देवियूं आहिनि हटाए छॾियूं आहिनि। ऐं इहो तमामु बहितरीनु कमु आहे ऐं इहे थियणु घुरिजे। अगरि जेॾी महिल बि गवर्नमेंट एक्शन वठे थी उन ते ज़रूरु कमु थिए त तमामु सुठी ॻाल्हि। ऐं इन ते इहो मूं ॾिठो आहे त परे परे ताईं रोड खे हिननि कुझु कोशिशि कई आहे क्लीयर करण जी। हीअ तमामु बहितरीनु कमु आहे ऐं ईअं थियणु बि घुरिजे। नाज़रीन पाण ॾिठोसीं त हीअ एक्सीवेटर मशीन आहे ऐं हीअ तमामु बहितरीनु कमु आहे जेको सफ़ाई थिए पई। रोड जी सफ़ाई थियण सां तमामु बहितरीनु कमु आहे ऐं वेतराण कंहिं बि पाण हादसे खां बची सघूं था। हिते एक्सीवेटर मशीन लॻल आहे ऐं हिन जो चयो त असांखे की हैदराबाद मां हाईवे खाते वारे चयो आहे। इहा सोशल मीडिया जी ताक़त तमामु बहितरीनु कमु ऐं तमामु बहितरीनु कमु आहे। इहो थियणु घुरिजे। हीअ तव्हां मुंहिंजे बैक साइड में एक्सीवेटर मशीन ॾिसी सघो था जेका उन आधार सां हीअ जेको सफ़ाई करे पई ऐं बहितरीनु जेको हीअ कमु आहे। ऐं हीअ जेके देवियूं जेके रोड ते अची वियूं आहिनि, हीअ मुंहिंजे साइड में तव्हां ॾिसो हीअ जेके बि देवियूं अची वियूं आहिनि इहे कढनि पिया ऐं इहो तमामु सुठो कमु आहे ऐं इहो थियणु बि घुरिजे। तमामु बहितरीनु एक्सीवेटर मशीन हली रही आहे ऐं इहो पंहिंजो कमु करे पई। हीअ जेको रोड जी सफ़ाई आहे इहा थिए पई ऐं हीअ पासे में जेके बि देवियूं वग़ैरह आहिनि इहे कढण जी कोशिशि कनि पिया त हिते दोबारा जी न थियनि। ऐं हिन जहिड़े एक्सीवेटर खां मूं पुछा कई त हिन मूंखे ॿुधायो त असांखे हैदराबाद जो को आहे उतां खां ऑडर मिलियो आहे। माना मुंहिंजे सम्झ में सोशल मीडिया जी ताक़त एॾी आहे जेको हिनखे हुकुम थियो आहे जेके अहिड़ा बाईपास आहिनि या जेके बि रोड क्रॉस कनि था उन्हनि खे जेको कोशिशि करे हिन जी सफ़ाई कनि पिया। तमामु हिकु बहितरीनु कमु ऐं इहो थियणु घुरिजे।